रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी। इंटरनेशनल प्रेस क्लब रानीपुर में शहीद नेक मोहम्मद खोसो जी 32वीं वरसी पीपी शहीद भुट्टो हारी कमेटी जे चीफ ऑर्गेनाइजर फैज़ मोहम्मद खोसो तरफा मल्हाई वई। ख़बर मूजिब शहीद नेक मोहम्मद खोसो जी 32वीं वरसी तकरीब पीपी शहीद भुट्टो हारी कमेटी जे चीफ ऑर्गेनाइजर फैज़ मोहम्मद खोसो जे तरफा इंटरनेशनल प्रेस क्लब रानीपुर में मल्हाई वई ऐं साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद नेक मोहम्मद हमेशह पार्टी सां सचो रहियो ऐं उन जूं पार्टीअ लाइ वॾियूं ख़िदमतूं हुयूं। अॼु संदसि विछोड़े ते तमामु दिली सदमो आहे। पार्टीअ जे दोस्तनि खे अल्लाह पाक मरहूम जा दर्जा बुलंद अता फ़रमाए। आमीन सुम आमीन। तकरीब के डिप्टी जनरल सेक्रेटरी सिंध अब्दुल करीम सो, सदर सखर डिवीज़न यूथ उबैदुल्ला नारेजो ऐं जॉइंट सेक्रेटरी ज़िलो खैरपुर लाला कमरदीन खाकी ख़िताब कयो। मौक़े ते वर्कर शफ़ीक अहमद खोसो, वसीम अहमद मंगी, फज़ल मोहम्मद खोसो, हाजी हकीम शहर, दोस्त मोहम्मद खोसो, ग़ुलाम मोहिउद्दीन खोसो ऐं प्रेस क्लब जे दोस्तनि अब्दुल शकूर वसण, अली मर्दान शानी, अब्दुल खालिक गिलाल, इजाज़ अली अब्बासी, महताब अली हिंगोरो, मुख्तियार अहमद शानी, आसिफ अली राजपर ऐं वहीद अली शानी शिरकत कई।